अॼु असां सिंध जे हिकु सकाफ़ती मर्कज़ जेको सॼी सिंध में पूरी दुनिया में अजरक टोपी ऐं ॿियूं जेके नयूं शयूं आहिनि सिंध जे सकाफ़त जे हवाले सां सूसी गरबी ऐं नयूं नयूं प्रोडक्ट मुतारफ़ करायूं आहिनि नूर मेमन हालाई। अफ़सोस इहो आहे त हिन सकाफ़ती मर्कज़ तां कल्ह चोरी थी आहे। बैटरी प्लेटूं सामान चोरी कयो वियो आहे। हिन NC कटाई आहे। हेसी ताईं इंतिज़ामिया इहा ज़हमत कान कई आहे जो हू अची जाइ वारदात ॾिसे। हीअ आहे असांजे मुल्क जे इंतिज़ामिया जी हालति। उन करे असां हिन रवैये जी ऐं हिन एटीट्यूड जी इंतिज़ामी मज़बत था कयूं ऐं फौरी तौर ते घुर था कयूं त हिकु अहिड़ो माण्हू जेको सिंध जी सकाफ़त जो महदार हुजे, सिंध जी सकाफ़त खे पूरी दुनिया में रोशनास कराईंदड़ हुजे, उन सां माटे जी मां वारो सलूक ऐं उनखे डिप्रेस करण लाइ हिते चोरियूं कराइण, छा ही चोर इंतिज़ामिया खां लिखी सघनि था? उन करे असां फौरी तौर ते मुतालबो था करियूं त जेकॾहिं 2 ॾींहंनि जे अंदरि इन चोर खे गिरफ़्तार न कयो वियो त मटियारी अवामी इत्तेहाद तरफ़ां सख़्तु रद्दअमल ज़ाहिर कयो वेंदो। पूरे मटियारी ज़िले में पूरी सिंध में एहतिजाज जो सॾु ॾिनो वेंदो ऐं हितां जी जेका इंतिज़ाम आहे उन जो असुलु चहिरो जेको आहे उहो अवाम जे ॾाढो ज़ाहिर कयो।